जेखवाबाद का गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जेखवाबाद जमियत उलमा इस्लाम JUI पाकिस्तान के मरकज़ी मजलिस शूरा जो इजलास मरकज़ी अमीर मौलाना फजल रहमान की सदारत हेठि थियो। इजलास में अमेरिका की पॉलिसियुनि ते तनक़ीद कंदे चयो वियो त अमेरिका में भले डेमोक्रेटिक्स की हुकूमत हुजे या रिपब्लिकन्स जी हुजे, उन जी पॉलिसियुनि में को भी फ़र्क़ न ईंदो ऐं उन्हनि जी पॉलिसियुनि खे ज़ुल्म ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी करार ॾिनो वियो। इजलास में 26 आईनी तरमीम खां पोइ थींदड़ क़ानून साज़ी ते ॻणती ज़ाहिर कंदे चयो वियो आहे त हू जमहूरी सिस्टम ते धॿो आहे ऐं मार्शल लॉ जे बराबर है। JUI आइन में सूद के ख़ात्मे फेडरल शरीयत कोर्ट के इख्तियार में वाद और इस्लामी नज़रियाती काउंसिल की सिफारिशात ते अमल के खुश आइन करार दिनों गज़ा के अवाम ते बमबारी की मज़म्मत कंदे आलमी बिरादरी और गडियल क़ौमुन के उन ते अमल दरामद न करण ते तनक़ीद कई वई। JUI अवाम के फ़लस्तीन की माली मदद लाइ अपील कई और इजलास में एंटी टेररिज्म एक्ट 1997 में मुजवज़ा तरमीमुनि ते पिण ॻणती ज़ाहिर कई वई, जंहिंमें दिफ़ाई इदारनि खे वधीक अख्तियार ॾियण खे जमहूरी उसूलनि जे ख़िलाफ़ करार ॾिनो वियो। JUI पार्लियामेंट ते ज़ोर भरियो त अहिड़ी क़ानून साज़ी जी इजाज़त न ॾिनी वञे जेका जमहूरी निज़ाम खे नुक़सान पहुचाए। इजलास सिंध क़ाइद सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो ऐं ॿियनि बि शिरकत कई। अहिड़ी पधिराई JUI सिंध जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर AG अंसारी प्रेस रिलीज़ में कई।